प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु असांजी कहाणी जो टाइम आहे ऐं अॼु जी असांजी कहाणी जो उन्वान आहे थधो घड़ो पाण खे छांव में विहारे। थधो घड़ो पाण खे छांव में विहारे इन जो मतिलबु आहे त जेको ख़ुशि इख़लाक़ माण्हू हूंदो आहे, इख़लाक़ वारो हूंदो आहे, उहो पाण खे हमेशह इज़त ॾियारींदो आहे। मिसाल वठो, जेकॾहिं असां पाणी जा घड़ा या मटका भरे रखंदा आहियूं, दिला भरे रखंदा आहियूं, अगरि उनजो पाणी जेकॾहिं थधो हुजे त पोइ असां चवंदासीं भई न त पाणी थधो आहे, हिनखे छांव में खणी रखूं त उस पवंदसि त गरम थी वेंदो, पाणी ज़ाया थी वेंदो। अहिड़ी तरह सां जेको इंसान बि इख़लाक़ वारो हूंदो आहे, सुठो हूंदो आहे, उनजी ईअं इज़त हूंदी आहे। हर को चवंदो आहे त हे त ॾाढो सुठो माण्हू आहे, हे त ॾाढे सुठे इख़लाक़ वारो आहे, त पोइ इनजी इज़त करणु घुरिजे, इनजो ख़्यालु रखणु घुरिजे। ठीकु आहे। त हाणे ग़ज़ाला हुई हिकिड़ी छोकिरी, पंहिंजे माउ पीउ सां, भाउर भेणनि सां गॾु घर में रहंदी हुई। उहा ॾाढी इख़लाक़ वारी, तमामु सुठी, तमीज़ वारी, पढ़ण में सुठी ऐं घर जे कम में पंहिंजी माउ जी मदद कंदी हुई ऐं सभिनी जी इज़त कंदी हुई, आए वे जो घर में ख़्यालु रखंदी हुई। उनखां सवाइ उहा पखियुनि जे लाइ पाणी भरे रखंदी हुई, उन्हनि जे लाइ अन्न विझी रखंदी हिकिड़े थां में पंहिंजे घर जी छित ते। अगरि को जानवर हूंदो ज़ख़्मी थींदो, को पखी ॾिसंदी ज़ख़्मी, हिकदमि उनखे खणी ईंदी, उनजो ख़्यालु कंदी ऐं उनजी दवा दारू ॾींदी, उनजी मलम पटी कंदी जेसिताईं उहो ठीकु थी वञे। हिननि जे पाड़े में हिकिड़ी पोड़ी माई रहंदी, उहा अकेली, उनजो कोई बि न हुयो। पोइ हिकिड़े दफ़े उहा ॾाढी बीमार थी पई त ग़ज़ाला पंहिंजी माउ पीउ खां इजाज़त वठी उन पोड़ी जे घर रोज़ानो वेंदी हुई। उनजे लाइ पंहिंजे घर मां खाधो खणी वेंदी हुई ऐं उनजे लाइ जेको आहे दवा खणी वेंदी हुई, उनखे टाइम सां दवा खाराए ईंदी हुई ऐं उनजे घर जी सफ़ाई सुथराई करे ईंदी हुई। ईअं कुझु ॾींहं ग़ज़ाला जेको उन पोड़ी माई जो ख़्यालु रखियो त उहा बिल्कुलु ठीकु थी वई ऐं पोइ ॾाढियूं हुन ग़ज़ाला खे दुआऊं ॾिनियूं। अहिड़ी तरह सां पाड़े में कुझु ॿार हूंदा हुआ जेके तमामु ग़रीब हूंदा हुआ ऐं उन्हनि खे ट्यूशन पढ़ण जा पैसा न हूंदा हुआ, ॿियो बि को उन्हनि खे पढ़ाइण वारो न हूंदो हो, त पोइ ग़ज़ाला उन्हनि खे मुफ़्त में बिना पैसनि जे ट्यूशन पढ़ाइणु शुरू कई। त उहा ट्यूशन पढ़ण जे करे उहे ॿार इम्तिहान में बि पास थिया ऐं पैसा पोइ न ग़ज़ाला उन्हनि खां वठंदी हुई। त इन करे जेको आहे उहा माउ पीउ जेके उन्हनि ॿारनि जा हुआ, उन्हनि ग़ज़ाला खे ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं, छो त हुन उन्हनि जी मदद कई, उन्हनि जे ॿारनि जो ख़्यालु रखो। उहे वीचारा पैसो भरे न पिया सघनि, उन्हनि खे ट्यूशन जा पैसा न हुया। त अहिड़ी तरह सां अहिड़ियूं बेशुमार नंढियूं नंढियूं नेकियूं हूंदियूं हुयूं जेके ग़ज़ाला हमेशह कंदी रहंदी हुई। उनजा माउ पीउ उन मां ॾाढा ख़ुशि हूंदा हुआ, उनजा स्कूल में उस्ताद ॾाढा ख़ुशि हूंदा हुआ। जॾहिं उहा स्कूल पास करे वरी कॉलेज में वई त उते बि हिन पंहिंजे सभिनी क्लास फेलोज़ सां सुठी दोस्ती रखी, कंहिंसां झेड़ो न कंदी, कंहिंसां बदतमीज़ी न कंदी हुई, पंहिंजो पढ़ाई टाइम सां कंदी। इन करे सभु जेके उन जूं क्लास में छोकिरियूं हूंदियूं उन मां ॾाढियूं ख़ुशि हूंदियूं ऐं ज़ाहिर उस्ताद बि उन मां ख़ुशि हूंदा ऐं माउ पीउ बि उन मां ख़ुशि हूंदा, छो त हर तरफ़ ग़ज़ाला जी तारीफ़ थींदी हुई ऐं हर को चवंदो त वाह जो माउ पीउ हिन जी तरबियत कई आहे। सो अहिड़ी तरह सां टाइम गुज़रंदो रहियो। ग़ज़ाला ईअं नंढियूं नंढियूं नेकियूं कंदी रही, हर कंहिंसां सुठो सलूक कंदी रही ऐं सभिनी जी ख़िदमत ऐं ख़्यालु कंदी रही ऐं अलाह जी मख़लूक जो हुनखे हमेशह खां अहसासु हूंदो। तंहिंजे करे ई हूअ जेका हूंदी त इंसाननि सां बि सुठो हलंदी, पखियुनि सां उन्हनि जे लाइ पाणी भरे रखंदी, जानवरनि सां, ओड़े पाड़े सां। सो आख़िर हिकिड़ो वक़्तु आयो जॾहिं ग़ज़ाला वॾी थी वई ऐं माउ पीउ ग़ज़ाला जी शादी कराई। त जॾहिं ग़ज़ाला जी शादी थी त सभु ओड़े पाड़े वारा, ख़ानदान वारा उन्हनि ग़ज़ाला खे ॾाढियूं दुआऊं ॾिनियूं, ॾाढा तोहफ़ा ॾिना ऐं जॾहिं उहो वञे पई त हर को उनखे जेको इहो सोचे पियो त असांखे इहा ॾाढी यादि ईंदी, असां हिन खां बग़ैर कीअं रहंदासीं। बहरहाल ॾाढियुनि सारियुनि दुआउनि सां, ॾाढनि सारनि तोहफ़नि सां ग़ज़ाला जेका शादी करे पंहिंजे घर हली वई। पोइ उहा जॾहिं बि कॾहिं कॾहिं पंहिंजे माउ पीउ ॾे ईंदी हुई त सॼा पाड़े वारा उन सां मिलणु ईंदा हुआ ऐं हर को उन जी तारीफ़ कंदो, उन सां हर को इन इंतज़ार में हूंदो हो त उहा कॾहिं ईंदी त असां उन सां मिलंदासीं। त अहिड़ी तरह सां पंहिंजी मुहबत सां, ख़िदमत सां ग़ज़ाला जेको ई माण्हुनि जे दिलनि में जाइ ठाही। त इहा उनखे मुहबत ऐं एॾो अहमियत छो पई मिले, छो त उहो इख़लाक़ वारी हुई। त जेको सुठे इख़लाक़ वारो माण्हू आहे उहो हमेशह ॿियनि जे दिलि में जाइ ठाहींदो आहे। तंहिंजे करे चवंदा आहिनि त थधो घड़ो पाण खे छांव में विहारे, यानी जंहिंजो इख़लाक़ सुठो हूंदो उनखे लाज़मी हर कोई इज़त ॾींदो। सो असांजी इहा हुई कहाणी ऐं हाणे असांजो आहे बैत जो टाइम। बैत असां पढ़ूं था, कहाणी तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। अलाह साईं बि उन इंसान मां ख़ुशि थींदो आहे जंहिंमां अलाह जी मख़लूक ख़ुशि हूंदी आहे। इन करे असांखे अलाह जी मख़लूक सां सुठो सलूक करणु घुरिजे, चाहे उहो इंसान हुजे या अलाह ताला जी ॿी का बि मख़लूक हुजे। सो हाणे अॼु जो असां बैत पढ़ूं था। अॼु जे असांजे बैत जो उनवान आहे दुआ।
ऐं इहा दुआ मुंहिंजी तव्हां सभिनी ॿारनि जे लाइ आहे। दुआ आहे, नंढड़ा सोणा ॿार प्यारा, अबे अमड़ जा जीअ जियारा, शल तूं मान ऐं इज़त माणी, चमकी ईअं जीअं अर्श ते तारा, कॾहिं न को सो वाह लॻई को, सुख ॾिसी तूं जग में सारा, राज़ी रहे शल मालिक तोसां, वसन तो ते रहमत जा फुहारा, दुश्मन तोखां दूर भॼन, बणिजी पवन सभु तुंहिंजा सहारा, शाल हयाती वॾी माणी, मिठड़िन मिठड़िन मुर्कनि वारा, नंढड़ा सोणा ॿार प्यारा, अबे अमड़ जा जीअ जियारा। इहा मुंहिंजी दुआ आहे तव्हां सभिनीनि जे लाइ त अलाह करे त तव्हां दुनिया में इज़त ऐं मान माणियो। मान छा हूंदो आहे? मान बि इज़त हूंदी आहे, वॾो मर्तबो हूंदो आहे। ऐं ईअं चमको जीअं आसमान ते सितारा था चमकनि, आसमान ते सितारा त रोशनी था ॾियनि, इंसानु ईअं कीअं चमकंदो? यानी उनजो नालो थींदो, उनजी इज़त थींदी, उनजी वाह वाह थींदी, तॾहिं चवंदासीं त सितारनि वांगुरु चमके पियो। ठीकु आहे। ऐं पोइ तव्हांखे कॾहिं को सुवाह न लॻे। को सुवाह लॻण जो मतिलबु आहे का तकलीफ़ न अचे, कि अलाह तव्हां ते हमेशह जेको आहे राज़ी रहे, अलाह जूं रहमतूं तव्हांजे मथां वसंदियूं रहनि ऐं तव्हांजा सभु दुश्मन तव्हां खां परे भॼनि ऐं तव्हां सभु जेके आहियो उहे दुनिया में कामयाबु हुजो ऐं जेके तव्हांजा मुखालिफ़ आहिनि उहे बि तव्हांजा साथी बणिजी पवनि ऐं अलाह साईं तव्हांखे तमामु वॾी हयाती ॾिए। अलाह तव्हांजी मुस्कुराहटूं मुर्कूं क़ाइमु रखे, तव्हां पंहिंजे माउ पीउ जो सहारो हुजो हमेशह। इहा मुंहिंजी तव्हां सभिनी ॿारनि लाइ दुआ आहे, जेके इहा कहाणी ॿुधो पिया, जेके इहो बैत ॿुधो पिया, उन्हनि लाइ बि, जेके न पिया ॿुधनि उन्हनि जे लाइ बि। सो ख़ुशि हुजो। मूंखे उमेदु आहे त अॼु जी कहाणी तव्हांखे वणी हूंदी। पहाको बि सम्झ में आयो हूंदो त थधो घड़ो पाण खे छांव में विहारे ऐं तव्हांखे अॼु जो बैत बि वणियो हूंदो। इहे मुंहिंजियूं दुआऊं सभिनी सिंधी ॿारनि लाइ, सभिनी ॿारनि लाइ, न सिर्फ़ु मुंहिंजा सिंध में रहण वारा, चाहे उहे कहिड़ी बि ॿोली कहिड़े बि मज़हब जा आहिनि, बल्कि दुनिया में जेके ॿार आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ मुंहिंजी दुआ आहे। इंशाअल्लाह वरी असां कंहिं ॿी कहाणी सां, कंहिं ॿिए बैत सां वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।